पाकिस्तान ऐं भारत में शिकताउन एटमी तबाही जो सबब बणिजी सघे पई। असां ॿिन्ही मुल्कनि खे जंग खां रोकियो। असां जंगबंदी लाइ पाकिस्तान ऐं भारत जे अॻुवाननि जा थोराइता आहियूं। असां पाकिस्तान ऐं भारत जे जंग में वञण खां रोकियो। ॿिन्ही मुल्कनि जे विच में तकरार हिकु एटमी तबाही जो सबब बणिजी सघे थो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जूं ओवल हाउस में मीडिया सां ॻाल्हियूं चवे थो, असां उन्हनि माण्हुनि सां वापारु नथा करे सघूं जेके हिक ॿिए ते गोलियूं हलाए रहिया आहिनि। असां कंहिंखां बि बहितर विढ़ी सघूं था। असां वटि दुनिया जी सभ खां वॾी फ़ौज आहे। मलेशिया की सस्ती तरीन एयरलाइन की पहली उड़ान की कराची आमद। कराची पहुतल एयर एशिया एक्स की पहली उड़ान के पाकिस्तान एयरपोर्ट अथॉरिटी वाटर सल्यूट पेश किया। कराची एयरपोर्ट ते पहली उड़ान की आमद ते केक भी काटे वियो। कोलालमपुर खां 298 मुसाफ़िर कराची पहुता। पहली उड़ान 315 मुसाफ़िर खणी वई। मलेशिया के कौंसल जनरल कराची मुसाफ़िरन की आजियां कई ऐं अलविदा कयो। बलोचिस्तान के शहर सोराब में बैंक ऐं इंतजामी ऑफिसर की रिहाइशगाह ते दहशतगर्दन जो हमलो। एडीसी शहीद। बलोचिस्तान हुकूमत जो तर्जुमान शाहिद रिंद जो चवणु आहे त सोराब बाज़ार में बैंक मां फुरलुट कई वई। एडीसी समेत मुख़्तलिफ़ सरकारी ऑफिसरनि जे घरनि खे साड़ियो वियो। दहशतगर्दनि हमलो करे रियासती रिट खे चैलेंज करण की कोशिश कई आहे। हमले दौरान एडीसी रेवेन्यू हिदायत बुलैदी शहीद थी वियो। एफसी पुलिस ऐं लेवीज़ फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े क्लियरेंस ऑपरेशन